गुड्डू बैराज वटि पाणी वहकरा 6 लख क्यूसेक खां वधी विया। वॾी ॿोड़ बरक़रार। गुड्डू वटि मथां वहकरो 6,12,269 ऐं हेठां वहकरो 5,82,942 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि विचोली ॿोड़ बरक़रार। मथां वहकरो 4,88,820 ऐं हेठां वहकरो 4,38,390 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि पाणी वहकरा 2,74,129 क्यूसेक ताईं पहुची विया। पंजनंद हेड वर्क्स वटि पाणी वहकरनि में मुसलसिल लाथ। मथां वहकरो घटिजी 4,22,522 क्यूसेक ते पहुची वियो। रावी, चिनाब ऐं सतलुज दरिया में पाणी वहकरा मामूल ते अची विया। सिंधु दरिया में कोट मिठण ऐं चाचड़ा शरीफ़ वटि पाणी जी वहकरनि में वाध। पाणी जी सतह 11.70 फुट रिकॉर्ड। कोटड़ीअ खां हेठि इंडस डेल्टा में 2,61,399 क्यूसेक रिकॉर्ड। पाणी वहकरनि में वाध बाबति कचे जा 10 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। मुतासिरनि पारां पाण मुरादो लॾ पलाण। बंदनि ते खुले आसमान हेठि वेठल इंतिज़ामिया खे मदद जी अपील। पंजाब में ॿोॾ जूं तबाहकारियूं जारी। शुजाबाद, रहीम यार खान, अहमदपुर शर्किया, राजपुर ऐं वाड़िजा समेत ॻोठ पाणी हेठि अची विया। हेड मोहम्मद वाला ऐं शेर शाह जे समेत ॻोठनि में पाणी बीठल। शुजाबाद ऐं जलालपुर पेरवाला में लखे माण्हू बेघर थी विया। चाचड़ा शरीफ़ हज़ारे एकड़नि ते पोखियल फ़सुल तबाह। सादिकाबाद में नबी शाह जे बंद ते ज़मींदारी बंदि टुटण सबबि पाणी आबादी में दाख़िल। धंधो ॻोठ में बंदि टुटी पियो। उच शरीफ़, वालीपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में बि ॿोॾ तबाही मचाए छॾी। PDM मूजिबि पंजाब में ॿोॾ सबबि फो थी वियलनि जो अंगु वधी 101 थी वियो। 4,700 ॻोठ पाणी हेठि अची विया। 45,70,000 खां वधीक माण्हू मुतासिर। क़तर ते इसराइली हमले ख़िलाफ़ OIC जे परॾेही वज़ीरनि जो इजलास अॼु दुआ में थींदो। परॾेही वज़ीर इसहाक़ इजलास में पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कंदो। इजलास में इसराइली जारी जो मुंहुं तोड़ जवाबु ॾियण लाइ गॾियल हुकूमत हिकमत अमली ठाहिण जी ठहराव जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। क़तर जे परॾेही वज़ारत जो चवणु आहे त दुआ में थींदड़ हंगामी अरब इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस में इसराइल जे हमले बाबति हिकु ठहराव जे मुसवदे ते ग़ौर कयो वेंदो। ठहराव सुभाणे इजलास में पेश कयो वेंदो। कंदकोट में JUI जो जलसो। राशिद महमूद सूमरो ऐं ॿिया अॻवान शरीक। जलसे बैदि अॼु सिंध अमन मार्च कराची लाइ रवानो थींदो। राशिद महमूद सूमरो चयो आहे त 18 सेप्टेम्बर ते कराची CM हाउस आॾो धारणो हणंदासीं। सिंध में बदअमनी ऐं करप्शन जे ज़िम्मेवार सिंध हुकूमत आहे। अगवा जूं वारदातूं मामूल बणियल आहिनि। अमन जी बहाली ताईं जदोजहद जारी रहंदी। द्वारकी में मुबैना अगवा थियल नुआरी जे वारसनि जो MPA नादिर अकमल लगारी जे घर आॾो धारणो। ॻोठ साजन मलिक मां 4 ॾींहं अॻु मुबैना अगवा थियल नारी तमीना मलिक जे वारसनि जो चवणु आहे त इक़बाल लगारी नारीअ खे अगवा कयो आहे। नादिर अकमल लगारी दान नथो ॿुधे। जेसिताईं नारी बाज़ियाब न थींदी धारणो जारी रहंदो। पुलिस इल्ज़ाम हेठायल इक़बाल लगारी खे गिरफ़्तार करे वरितो। मुबैना अगवा थियल नारी समीना ऐं नौजवान इक़बाल जा हिकु होटल ॿाहिरां गॾु बीहण वारा फ़ोटू सोशल मीडिया ते वायरल। मलीर में 3 मोटरसाइकिलुनि विच में टकर। हिकु औरत समेत 3 ॼणा फ़ौत थी विया। गुलाब टाउन में हादसो पेश आयो। हिकु फ़ौती नौजवान जी सुञाणप 21 वरनि जी अब्दुल सलाम तौर थी। लाश अस्पताल मुंतक़िल। बाडरे भरिसां दादू केनाल में ॿुॾी वियल 2 नींगरुनि जी ॻोल्हा जारी। हिकु ॾींहुं अॻु ॻोठ हबीबुल्ला विरोई वासी 7 वरनि जी साजिदा ऐं 5 वरनि जी फरीदा दादू केनाल में ॿुॾी वयूं हुयूं। नींगरुनि जे लाशनि जी ॻोल्हा जारी। घरनि में कोहरा मतल। कराची जे इलाइक़े कोरंगी मां शादीअ जे ॾींहुं घोट पुरसरार नमूने गुम थी वियो। वारसनि घोट जानज़ेब जे अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो। केस दाख़िल। घोट जानज़ेब जे वारसनि जो चवणु आहे त घोट जानज़ेब तयारु थियण लाइ सैलून ते वियो हो। ऐं एशिया जे कप जो सभ खां वॾो दंगल अॼु दुबई जे मैदान ते थींदो। पाकिस्तान ऐं भारत विच में मैच पाकिस्तानी वक़्त मूजिबि शाम 7:20 ते शुरू थींदी। एशिया कप जे पहिरीं मैच में भारत UAE ख़िलाफ़ 9 विकेट्स सां कामयाबी माणी हुई ऐं पाकिस्तान ओमान खे शिकस्त ॾिनी हुई। एशिया कप में पाकिस्तान ऐं भारत जूं टीमूं हिन वक़्त ताईं 19 भेरा आम्हूं साम्हूं थियूं। 10 मैचिस में भारत कामयाबी माणी। 6 मैचिस पाकिस्तान खटण में कामयाबु थियो। पाकिस्तान भारत खे एशिया कप में आख़िरी भेरो 2022 में शिकस्त ॾिनी हुई। पाक भारत मैच खां अॻु दुबई पुलिस तमाशाउनि जे लाइ वार्निंग जारी करे छॾी। ॻोथा लफ़्ज़ ॻाल्हाइण, पुरतशदुद ऐं नसुल परस्ताना जुमिला ॻाल्हाइण ते तमाशाउनि खे 1 खां 3 महीना क़ैद जी सज़ा ऐं 23 लख रुपयनि ताईं ॾंडु लॻायो वेंदो।